नाज़िन मदे जी भरिसां ॻोठ तराई हाउस में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सालगिरह मल्हाई पई वञे। उन हवाले सां ॾिसूं था सुरही मीरानी जी ही रिपोर्ट। मदे जे भरिसां असीं बीठा आहियूं ॻोठ तराई कमारिया हाउस ते, जिते पीपल्स पार्टी ज़िले जे शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो पारां मल्हाई पई। जंहिं अचो त हुननि खां पुछूं हुननि जो छा चवणु आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे असांखे एटम बम ॾिनो, असांखे स्टील मिल ॾिनी। हुन जेको आहे सिंधियुनि माण्हुनि जे लाइ पर पूरे पाकिस्तान लाइ हुन पाण पतोड़ियो ऐं जेको आहे सो पाकिस्तान खे पूरी दुनिया में जेको आहे हुन ज़ाहिर कयो ऐं उजागर कयो। जो उन जी यादि जेकी आहे उहो हमेशह केतिरा उन्हनि सां ज़ुल्म थिया पर उन जे अॻियां न झुकिया न कयो। असां बि कारकुन जेको आहे उन ते अमल करे झुकण वारी जेकी ॻाल्हि खे आहे न वॾी विकामिया आहियूं न कॾहिं विकामंदासीं। जेसि ताईं ज़िंदगी हूंदी पोयनि खे बि चवंदासीं त इन नारे सां इन शहीदनि सां तव्हांखे वचन करिणो आहे ऐं हलणो आहे। जीअं भुट्टो तराई हाउस सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारी जी अॻुवाणीअ में जेको आहे अॼु असां उहा मल्हायूं पिया, जंहिंमें असांजा ज़िले जा तहलकनि जा सभु उहिदेदार जेको आहे हिते शरीक आहिनि। ऐं जेको आहे सो असांखे ज़ुल्फ़कार अली भुट्टो इहो सबक़ु जेको आहे सेखारे वियो आवाम खे त कीअं हक़ वठिजनि ऐं कीअं सिखजनि, ऐं हुन बाक़ाइदा जेको आहे छहूर ॾिनो। हुन सभिनी खे आहिनि ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिनो, एॾो होशियारु हुयो। ऐं अॼु हुजे हा त असां वटि लॻे थो त हीअ धरती सोनी हुजे हा। ऐं इन जे करे अॼु असां हिते बीठा आहियूं ऐं जेका इहा असांजी ज़ुबान आहे उहा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु ॾिने। उनखां पोइ हिते ॻाल्हाईंदासीं काफ़ी टाइम लॻी वेंदो। ईअं सम्झो त पाकिस्तान जेको हली रहियो आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे आइन मुताबिक़ हली रहियो आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिबु जेको आहे सो पंहिंजो असां सिंधियुनि जी त पहचान हुयो। ख़ासि करे पंहिंजो जॾहिं त असां कंहिं बि मुल्क ॿाहिरि में वञूं या कराची वञूं या इस्लामाबाद वञूं पर लाड़काणे जा असां भली शिकारपुर जा वञूं पर लाड़काणे जा फ़ख़्र सां सॾाईंदा आहियूं त असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो उहो ॻोठु हुयो। ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जेको आहे सो पंहिंजो उन हिन सिंध खे जेको आहे पहचान ॾिनी। कैमरामैन नवीद दल सां गॾु सुरही मीरानी, मेरान टीवी मदे।